अवां खे ख़बर ॾीं पिया दौड़ में जैसकम जे 8 कारकुननि ते FIR दाख़िल कई वई आहे। सदर ताहिर सिंधी अब्दुल हकीम ॾेथो राशिद बिरोही समेत 8 ॼणनि ते FIR दाख़िल कई वई। FIR जे मतन में लिखियो पियो त सकाफ़ती ॾियारे जलसे दौरान ऐं सोशल मीडिया ज़रिए हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी करे नफ़रत फैलाई वई। अवां खे ख़बर ॾीं पिया दौड़ में जैसकम जे 8 कारकुननि ते FIR दाख़िल कई वई आहे। सदर ताहिर सिंधी अब्दुल हकीम ॾेथो राशिद बिरोही समेत 8 ॼणनि ते FIR दाख़िल कई वई। FIR जे मतन में लिखियो पियो त सकाफ़ती ॾियारे जलसे दौरान ऐं सोशल मीडिया ज़रिए हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी करे नफ़रत फैलाई वई। दौड़ में जैसकम जे 8 कारकुननि ते FIR दाख़िल कई वई आहे। सदर ताहिर सिंधी अब्दुल हकीम ॾेथो राशिद बिरोही समेत 8 ॼणनि ते FIR दाख़िल कई वई आहे। FIR जे मतन में लिखियो पियो त सकाफ़ती ॾियारे जलसे दौरान ऐं सोशल मीडिया ज़रिए हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी करे नफ़रत फैलाई वई। दौड़ में जैसकम जे 8 कारकुननि ते FIR दाख़िल कई वई आहे। सदर ताहिर सिंधी अब्दुल हकीम ॾेथो राशिद बिरोही समेत 8 ॼणनि ते FIR दाख़िल कई वई आहे। FIR जे मतन में लिखियो पियो त सकाफ़ती ॾियारे जलसे दौरान ऐं सोशल मीडिया ज़रिए हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी करे नफ़रत फैलाई वई। दौड़ में जैसकम जे 8 कारकुननि ते FIR दाख़िल कई वई आहे। सदर ताहिर सिंधी अब्दुल हकीम ॾेथो राशिद बिरोही समेत 8 ॼणनि ते FIR दाख़िल कई वई आहे। FIR जे मतन में लिखियो पियो त सकाफ़ती ॾियारे जलसे दौरान ऐं सोशल मीडिया ज़रिए हुकूमत ख़िलाफ़ नारेबाज़ी करे नफ़रत फैलाई वई। दौड़ में जैसकम जे 8 कारकुननि ते FIR दाख़िल कई वई आहे। तफ़सील मालूम कंदासीं सिंध टीवी न्यूज़ जे रिपोर्टर मंज़ूर बिरोही खां। जी मंज़ूर। जी बिल्कुल मां के ॿुधाईंदो हलां त दौड़ शहर में GSN क़ौमी महाज बशीर ख़ान कुरैशी जे कारकुननि ताहिर ज़रदारी राशिद सिंधी लालडिनो वासाणो मुंतज़िर वगण रहीम बिरोही ऐं समेत जेको आहे 8 कारकुननि मथां जेको आहे दौड़ थाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। ऐं केस में इहो ॼाणायो वियो आहे त सकाफ़त वारे ॾिहाड़े क़ौमी कारकुननि जेको आहे मुल्क ख़िलाफ़ जेका उन्हनि ॻाल्हियूं कयूं आहिनि ऐं उन्हनि जी तक़रीरूं कयूं आहिनि ऐं नफ़रत अंगेज़ तक़रीरूं करण सबबु जेका उन्हनि मथां जेका FIR दाख़िल कई वई आहे। असांजो जेको आहे ताहिर सिंधी GSN क़ौमी महाज बशीर ख़ान कुरैशी जे अॻवान ताहिर सिंधी सां राब्तो थियो आहे, जंहिंजो चवणु आहे त असां जे मथां जेका FIR दाख़िल कई असांजो ॾोह इहो आहे त असां सिंधी आहियूं ऐं असां सिंध मथां पंहिंजे माल ऐं जान जी कुर्बानी ॾेई सघूं था। सिंध धरती जी हिफ़ाज़त करण ॼाणीं था। उनजो इहो बि चवणु आहे त सिंध जी हिकु इंच जी हिफ़ाज़त करण लाइ असां हर वक़्तु तयारु आहियूं। ऐं उनजो इहो बि चवणु आहे त हीअ जेके FIR ऐं केस जेके दाख़िल कया विया आहिनि इहे असांखे कॾहिं बि असांजे रस्ते खां हटाए नथा सघनि ऐं असां हमेशह सिंधी क़ौम जी ख़िदमत लाइ तयारु आहियूं। जी महिरबानी अवां जी मंज़ूर आगाह करण लाइ।